जुड़ो में समाजी तंज़ीम बाहबेले मेहरान ऑर्गेनाइज़ेशन ऐं TDEA जे ताउन सां जुड़ो जे सियासी वर्कर औरतुनि जो हिकु ॾींहुं वारो तरबियती वर्कशॉप थी गुज़रियो, जंहिंमें जुड़ो तालके जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी औरतुनि शिरकत कई। उन मौक़े ते ॼाणायल तंज़ीमनि जे अॻवाननि अब्दुल रज़ाक खेमट्रियो, नजम शेख, मोहम्मद बख्श कपरी ऐं मलिक मोहम्मद गशकोरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त औरत वर्करनि खे जनरल सीटुनि ते चूंड में हिसो ॾिनो वञे त जीअं हू समाज में बहितर नुमाइंदगी करे सघनि। उन्हनि चयो त औरतुनि खे हर सियासी पार्टी सतह ते थींदड़ फ़ैसिला साज़ी में शामिल करणु घुर्जे ऐं लेडीज़ विंग खे मज़बूत करे तरबियत जा सेशन हलाया वञनि। उन मौक़े ते जुडो जे सियासी वर्कर औरतुनि अज़म कयो त मक़ामी सतह ते मसइलनि जो हल सियासी प्लेटफॉर्म ते मौजूदु आहे ऐं उतां हल कराइण लाइ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।